असां मौजूद हुआसीं दरगाह बुकेरा शरीफ में, जिते पीर फाज़िल शाह मुल्तानी, कलंदर कायमदीन कुरैशी ऐं पीर फाज़िल शाह सालिस ऐं कुछ ॿियनि बुज़ुर्गनि जे मज़ारनि जो तफ़सीली अहवाल हिस्से पहिरें में अव्हां आॾो पेश कयो वियो। हिन हिस्से ॿिए में हिते मौजूद कुछ ॿियनि ज़ियारतनि जो तफ़सीली अहवाल पेश कजे थो। असां मौजूद हुआसीं दरगाह पीर फाज़िल शाह सालिस रहमतुल्लाह अलैह खां थोरो ई अॻिते हिक क़दीम मस्जिद अॻियां, जंहिंखे मक़ामी माण्हू दरगाह वारी मस्जिद जे नाले सां सुञाणनि था। चवनि था त ही मस्जिद पीर फाज़िल शाह मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जे ज़माने जी आहे। हिन मस्जिद जी बुनियाद पत्थरनि जी, जॾहिं त मथे ओसारी सिरनि जी अथसि ऐं मथां खां चुन जो लेपो थियल अथसि। हिन मस्जिद सां लॻ हिक आज़ान गाह पिणु ठहियल आहे, जंहिं ते चढ़ी मुअज़्ज़िन अल्लाहु अकबर जी सदा बुलंद कंदो हो। हिन मस्जिद में दाख़िल थियण लाइ 3 दरवाज़ा आहिनि। हिन मस्जिद जे सहन में दाख़िल थियण सां साम्हूं हिक नंढड़े महराब ते नज़र पवे थी, जंहिं जे ॿिन्ही पासे नंढड़ा जारा ठहियल आहिनि। ही मस्जिद अंदाज़न 50 फुट डिघी आहे। हिन मस्जिद जे चइनी पासनि खां नंढा नंढा जारा ठहियल आहिनि, जिन जे मथां हवा जे गुज़र लाइ जॻहियूं ठहियल आहिनि। चवनि था त जॾहिं पीर साईं फाज़िल शाह मुल्तान खां हिजरत करे सिंध जे तरफ़ आया त उन्हनि हिन मस्जिद जी सूरत में हिक अहिड़े इल्मी ऐं रूहानी दरसगाह जो क़याम अमल में आंदो, जंहिं हिन पूरे इलाइक़े खे इल्मी ऐं रूहानी फैज़ सां मालामाल करे छॾियो। ही दरसगाह हिते जी वाहिद इल्मी दरसगाह हुई। चवनि था त पीर साहब जे हिते अचण वक़्तु हिते हिक वॾो ज़मींदार अरबाब शेर बेग बुकेरो हो, जेको पिणु
पीर साईं जो हिकु वॾो मुअतक़िद थी रहियो हो। हिते हिकु ॿी मस्जिद पिणु आहे जंहिंखे कलंदर क़ाइमदीन कुरैशी जी मस्जिद चवनि था। ही मस्जिद कलंदर साईं जी मक़बरे जे पासनि खां ई उत्तर तरफ़ मौजूद आहे। ही मस्जिद ख़ूबसूरत नमूने सां ठहियल ऐं सुठी संभाल हेठि आहे। हिन मस्जिद जो वेरांडो काठ जो आहे। हिन मस्जिद जो वेरांडो ख़ूबसूरत नमूने जे डिज़ाइन सां ठहियल आहे। हिन मस्जिद जे अंदरें सहन जी छित बि काठ जी आहे। ही मस्जिद लॻभॻि 48 फुट डिघी आहे। साम्हूं नंढड़ो महराब ऐं चारई पासनि खां जारा ठहियल आहिनि। हिननि जारनि जो तर्ज़ बि साॻियूं पहिरीं मस्जिद वांगुरु आहे। जारनि मथां हवा लाइ जॻहियूं छॾियल आहिनि। ही मस्जिद पीर साईं इमाम बख्श शाह पालकी वारे तामीर कराई ऐं ही मस्जिद सन 1274 हिजरी में तामीर थी। जेका जगह हिन वक्त तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो, ही फ़कीर रहीम ॾिनू आरीसर उर्फ़ वाही फ़कीर जी दरगाह ॿाहिरां क़दीम तलाउ आहे, जंहिंजो पाणी क़दीम ज़माने में पीअण जे लाइ पिणु कतब आंदो वेंदो हो। चवनि था त हिन तलाह जे भरिसां ई कलंदर क़ाइमदीन कुरैशी हिकु बाग़ रखरायो हो। पाण फरमाईंदा हुआ त ही बाग़ इमाम ज़ैनुल आबिदीन जो आहे ऐं आऊं संदुन बाग़बान आहियां। ऐं फ़कीर रहीम ॾिनू आरीसर जे बारे में फरमायाऊं त हिन बाग़ जो वाही आहे। फ़कीर रहीम ॾिनू आरीसर खे कलंदर साईं बाग़ जो वाही सॾियो, जितां संदुन नालो वाही फ़कीर मशहूर थियो। मौजूदा वक़्त में फ़कीर रहीम ॾिनू आरीसर उर्फ़ वाही फ़कीर जी मज़ार सादे नमूने जी ठहियल आहे। अंदरि 2 तुर्बतूं आहिनि ऐं कंहिं बि तुर्बत ते को बि कुतुबो मौजूद न आहे। चवनि था त वाही फ़कीर थर जे हिकु ॻोठ विझलाण जो रहंदड़ हो ऐं कलंदर साईं जे वक़्त में हू हिंदुस्तान जे इलाइक़े मां उठ चोरी करे बुकेरा शरीफ़ आयो, जिते
उठनि जा रंग बदिलजी विया। जंहिं ते हू कलंदर साईं वटि आयो ऐं अची खाइनि माफ़ी वरिताई ऐं उठ वापसि धणिन खे मोटाया विया। वाही फ़क़ीर जे दरगाह ॿाहिरां पुराणो क़दीम खूह पिणु मौजूद आहे। चवनि था त हिन खूह जो पाणी ख़ारिश जे मरीज़नि लाइ फ़ाइदेमंद आहे।